मु तो चयो हो ना तुझी तबीयत ठीक ना है। हाँ? तू होड़े ते ना वन, पर तू मुझे हिक भी न सुनी। असी गरीब मानू होड़े ते न वञो त ॿियो केॾां वञो। डॉक्टरनि बि मूंखे जॾियो त तूं समुंड ते न वञजां, उनजी हवा तुंहिंजे फेफड़नि ते असरु कंदी। पर इन पेट बुखे अखियुनि ॾिठे मौत ॾांहुं छिके पई वञे, पोइ मां कुॾा कयां। जे बुख वेगे मुआसी न त असांखे मरण ॾे। आऊं तुंहिंजी इहा हालत ॾिसी कोन थी सघां। हाँ अब्बा, हाणे अव्हां खे समुंड में वञण जी ज़रूरत नाहे। असांखे जेका ॾुखी सुखी रोटी मिलंदी रब ॾींदो, असां उन में ख़ुशि आहियूं। न पोटो, मूंखे जीअंदे मरंदे बि कमाइणो आहे। मूंखे तुंहिंजो ॿार बि त लाहिणो आहे न, उनजी मूंखे वॾी गिणती आहे। अब्बा, तू मुंहिंजो को बि फिक्र न कर। मुंहिंजो जेको नसीब हूंदो उहो ई थींदो। तू राजा जी गणती न कर, मूं राजा ला सोचे छॾियो आहे। तू बस ठीक थी वञ, पाण ॿई राजा जो ॿार लाहे वठंदासीं। बाबा अलाहने जी बीमारी जी मूंखे पहिरियों ई सुण स हुई, पर तोसां संभरियो आ तोखे चई कोन सघियुसि। अब्बा असांखे कहिड़ी ख़बर त काको अलानो उते हली सफ़ा बीमार थी पवंदो। ए अलाह जो शुक्र जो तव्हीं हिते अची वियो तड़ ते। जेकॾहिं अलाहने खे ॿी उल्टी अचे हा न त हू मोकिलाए वञे हा। अब्बा मूं अकुल खां कमु वरितो, सोचम नुक़सान थिए त भली थिए, पर माण्हू त बचे। अब्बा इहो कमु तो ॾाढो सुठो कयो। ए भला उते आई केकड़ो काढ़े अलाहने कोन ॾियारे। अब्बा काको अलानो ज़ुबान ते का शइ रखण दे त कुछ प्यारियों से खारायूंसि। ए बाबा जेकॾहिं तव्हां हुनखे केकड़ो काढ़े प्यारियो आहे न त अलाहनो चङो भलो थी वञे। हाओ अब्बा, इहा ॻाल्हि आंजी सची आहे, पर असीं बि काके अलाहने जे वस। शुक्र थियो अब्बा जो वरी बची पंहिंजे बचन में पहुतो। हाणे जेकॾहिं सही इलाज कराईंदो त जल्दी ठीक थी वेंदो। अम्मा डॉक्टरनि काके अलाहने खे टीबी ॿुधाई आहे ऐं उनजो इलाज शहर जी वॾी अस्पताल मां थींदो। ए बाबा अलाह ख़ैर कंदो। जेकॾहिं अलाहनो हिते बि इलाज कराईंदो न त ठीक थी वेंदो। टीबी जो इलाज हिते बि निकितो आहे। बस अल्लाह से वीचारे खे हयाती ॾे। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।